सांगण मां ख़बर ईंदा हलो त सांगण ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में कणक जे फसल खे थ्रेशर लॻी विया, पर खुराक खाते पारां सरकारी ख़रीदारी मर्कज़ खुली न सघिया, जंहिं करे आबादगार घटि अघ ते कणक विकिरो करण ते मजबूर थी विया आहिनि। जॾहिं त सांगड़ ज़िले जे 6 तालुकनि जंहिं में सांगड़, सिंजोरो, शहदादपुर, टंडो, आदम, ॼाम, नवाज़ अली, खिपरो में कणक लाबारो हली रहियो आहे ऐं अक्सर इलाइक़नि में कणक खे थ्रेशर पिणु लॻी चुको आहे, पर खुराक खाते पारां आबादगारनि खे सरकारी अघु 4000 फी मण मिलण इन करे मुश्किल थी वियो आहे जो किथे बि सरकारी ख़रीदारी मर्कज़ न खुलिया आहिनि ऐं सरकार पारां कणक ख़रीद न पई करे, न वरी आबादगारनि खे बारदानो ॾिनो वियो, जंहिं करे आबादगार मजबूरी में पंहिंजी कणक 3000 खां 3500 रुपयनि ताईं वापारियुनि खे विकिरो करे रहिया आहिनि। जॾहिं त होॾां खुराक खाते पारां ज़िले सांगड़ में 80 सेंटर खोलण जो चयो वियो आहे, जंहिं में 7 लख बोरियुनि जो टारगेट रखियो वियो आहे, पर अञा ताईं किथे बि सेंटर न खुलियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।